नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त खिपरो लॻ अलाह ॾिनो ख़ासकेली वासी 2 ॿारनि जो पीउ 40 साला मुराद अली ख़ासकेली गुर्दनि जी बीमारी सबबु गुज़िरियल 7 सालनि खां डायलिसिस ते हलंदड़ गुर्बत सबबु ख़र्च न हुजण करे काफ़ी महीने खां बीमारी जे बिस्तरे ते पियल ज़िंदगी ऐं मौत जे वाटे ते बीठल गुर्बत हुजण करे किरायो बि न आहे जो हर हफ़्ते मीरपुर ख़ास वञी डायलिसिस करायां। मासूम बचड़ा आहिनि, महांगाई उरूज ते इलाज कराइण त परे जी ॻाल्हि आहे, हिकु वेलो खाऊं था त ॿियो वेलो बुख ते वेहणो पवे थो। बीमारी सबबु रत जा अछा जुज़ा बि घटि हुजण जे करे टंग बि ख़राब थी वई है। जो इलाज करा वञे, पेर जी जाम हालत है, से ॿिया गरीब आहियूं। साल दियो डायलिसिस 2013 खां शुरू थी आहे, जून खां यकी हले पई, हफ़्ते में 2 चक्कर। ॾाढी मुश्किलात आहे, ॾाढो परेशान आहियां। केरु कमाइण वारो आहे, आऊं बि बीमार, मां बि बीमार। हिकिड़ो भाउ आहे मुंहिंजो, उहो कमाए थो, उन मां इलाज कराई। ॿारनि जो ख़र्चु करियो या घर जो खंड चाह करियो, छा करियो, मजबूर आहियूं। सफ़ा हर शइ घर में हुई, सभु विकिणी छॾी इन बीमारीअ में। हाणे सफ़ा खट जे हवाले जे अॻियां पिया आहियूं। काकूस बि खट ते था करियूं। अलाह बाथरूम चूंडियुनि दिमाग़ खे गुर्दो मिली वञे त बहितर आहे। हिते माली मदद करे पोइ क़िस्मत कटे पोइ इलाज कराईंदासीं पिया। अॼु गुर्दो मिली वञे त सही आहे। न न न केर ई न, साईं कामिली छा मदद कंदो, बाक़ी ॿियो केरु पिण। ॿियो अलामीन वारनि हिन वीचारनि बि ॾिनो 30-35 जो सामान, उहो 3 महीननि में ख़तमु थी वियो। ई लोड श्री थी वियो आहे, लॉकडाउन, इन में गाॾियूं हलंदियूं कोन्हे। इन में इनखे चवां थो गुर्दो मिली वञे त बहितर आहे न, त पोइ ॿी जेका मदद करे पैसे में माली मदद कंदा त इलाजु थींदो। इलाज पैसे खां बिना का शइ कोन्हे, महांगाई जो दौरु आहे। ॿार हिकिड़ो छोकिरो आहे, हिकिड़ी निकिरी साम्हूं तव्हां जेको बसि इहे गुज़र सफ़र। इहो छोकिरो आहे मुंहिंजो भाउ, उहो कमाए थो, उन मां खंड चाह करियूं, उन में बीमारी सिमारी जो ॿकरियूं वुइयूं सभु खपाए छॾियूं। बीमारी मां हाणे का शइ कोन रही आहे। साईं भाउ वॾो मुराद अली नालो अथसि। हीउ जेको आहे सो 2013 खां वठी हिन जेको आहे डायलिसिस करायूं पिया असां मीरपुर ख़ास में। छा थियो? हिन गुर्दा सारा फेल थी विया, हिन पथरियूं हुयूं, पथरियुनि जे करे गुर्दा जेको आहे फेल थी हलिया। उन जे करे जेको आहे सो 2013 खां वठी इहो सिलसिलो जारी आहे। डायलिसिस जो हफ़्ते में 2 चक्कर वेंदा आहियूं। पर ग़रीब वीचारो आहे, हिन वटि एतिरो पैसो न आहे जो डेली वग़ैरह गाॾी करे वञे या त कंहिं सवारी वारे रस्ते मीरपुर ख़ास इहो हले पियो। ऐं हींअर वरी जेको पेर में ज़ख़्म थी वियो, तव्हां साम्हूं आहे जेको तव्हां शिकायत कई आहे। इहा असां लाल बत्ती हींअर वठी वियासीं, 2 ॾींहं उते दाख़िल हुआसीं, पर उते बि असांखे इलाजु जेको आहे सो सही न कयो वियो हुननि। इलाज जो ख़र्चु सर उहो ॿुधाईंदा 50-60 हज़ार तक़रीबन प्राइवेट अस्पताल में ख़र्चु ईंदो जेकॾहिं तव्हां हिन जो कराईंदो ऑपरेशन त हिन ग़रीब माण्हू हुओ, हिन वटि कोन हो, असां वापसि वठी आयासीं। असांजी अपील अर्ज़ु इहो ई आहे त असांजी जेकॾहिं हिननि जी माली मदद कई वञे त बहितर आहे, ख़ुदा हुनखे ख़ुशि रखंदो। असां इहे अपील हथ ॿधी कयूं था। ग़रीब आहे वीचारो, मिसकीन आहे, हिन जी मदद कई वञे, असीं इहे गवर्नमेंट खां चऊं महिरबानी। हिन वीचारे डायलिसिस हले पई 13 साल 7 साल खां वठी यकी। हफ़्ते में 2 चक्कर वञे थो डायलिसिस जे लाइ। हफ़्ते में 2 चक्कर ई गरीब माण्हू किथां गाॾियुनि जा भाड़ा आणे, किथां अॻे त बसुनि में वेंदो, हाणे त पेर जी तकलीफ़ जे करे गाॾियुनि में वञे थो। गाॾियुनि में हफ़्ते में 2 चक्कर किथां हले वीचारो। इन जे करे पटे सटे वेंदा आहिनि। हाणे छा करियूं, हुन जे लाइ असां मदद घुरूं था सभिनी खां। मीडिया वारनि जे ज़रिए असां मदद घुरूं था त को ख़ुदा केरु कंहिंखे ॾिए थो, मदद ॾिए असांखे, हिन जे वीचारे इलाजु थिए। हिन तर्जे MNA शाज़िया मरी ऐं सेनेटर कुरतनैन मरी, MPA काज़ी शमसदीन राजर DC सांगड़ पारां ऐं 2 वसवारनि खां मुतालबो कंदे घुर कई त संदुसि सरकारी ख़र्च ते इलाज कराए हयाती बचाई वञे। कैमरामैन फजल रहमान सां गॾु हरीश KBC अवामी न्यूज़ खिपरो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।